हाणे ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था पिया। मिसाल असां वटि सेट आहिनि ए बराबरि आहे AEIOU जे, ठीकु आहे। बी बराबरि आहे छा जे ABCD ऐं E जे। सी बराबरि आहे ABEO इन जे बराबरि आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो टे सेट A यूनियन B यूनियन C, टई सेट आहिनि, पर हाणे हिन में छा चयल आहे, पोयां जेके ॿ आहिनि चवनि था अॻ में उन्हनि ॿिन्हिनि जी यूनियन करायो, यानी उहो हिननि ॿिन्हिनि जी पाण यूनियन कराईंदासीं, ठीकु आहे। हिननि ॿिन्हिनि जी यूनियन कराए जेको हिन जो जवाबु अचे उनखे ए सां छा करायो, यूनियन करायो, ठीकु आहे। हाणे अचो पाण पहिरियों सिखूं था बी ऐं सी जी यूनियन कीअं थींदी। तव्हां ख़बर आहे पहिरियों बी जो सेट यूनियन रखी, हिते कहिड़ो सेट सी जो सेट रखंदासीं। हाणे हिन में बी जा मेंबर भरींदासीं, कहिड़ा आहिनि ABCD ऐं E। हिन में अचूं था पिया, हिन में कहिड़ा आहिनि ABEO, ठीकु आहे। हाणे यूनियन जो मतिलबु छा हूंदो आहे, तरतीब ॾियणु। हाणे सिर्फ़ु असां हिननि खे नंढ वॾाई तरतीब में लिखंदासीं। सभिनि खां पहिरियों A ईंदो आहे, उनखां पोइ B, पोइ C, पोइ D, पोइ E, उनखां पोइ छा ईंदो O ॿियो हिकिड़ो मिली वेंदुसि, ठीकु आहे। हाणे हिननि ॿिन्हिनि खे मिलाए करे यानी न हे सेट बाक़ी रहियो न हे सेट रहियो, उन जी जॻह ते छा अची वियो हे। हाणे छा चयल आहे, इन जी यूनियन करायो कंहिंसां A सां, ठीकु आहे। हाणे यूनियन तव्हां ख़बर आहे यूनियन में मटा सटा वारी ख़ासियत हूंदी आहे। यूनियन लिखी हेॾो मां A जो सेट लिखां तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, या यूनियन लिखी मां हिन पासे ॾों A जो सेट लिखां तॾहिं बि जवाबु साॻियो ईंदो, छो जो यूनियन में मटा सटा वारी ख़ासियत हूंदी आहे। हिननि ॿिन्हिनि जो मिलाप असां वटि अची वियो, उहो हे वारो सेट। हाणे असां यूनियन जी निशानी ॾेई करे हिते सी जा मेंबर भरींदासीं। सी जा मेंबर कहिड़ा आहिनि, सॉरी ए जा मेंबर भरींदासीं, माय मिस्टेक, ठीकु आहे। हेॾो ए जा मेंबर भरींदासीं, छो जो बी ऐं सी जी यूनियन त थी वई न। हाणे ए जा मेंबर कहिड़ा आहिनि AEIOU, ठीकु आहे। हाणे वरी इन्हनि जी तरतीब ॾींदासीं, ॾिसो ABCDE, ई खां पोइ ॾिसो कहिड़ो अचे थो I, उनखां पोइ O, पोइ U। हाणे ॾिसो हे टई सेट मिली विया, हे टिनि सेटनि मां मिली करे हिकिड़ो सेट ठही वियो, हे असांजो छा थी वियो जवाबु। पर जंहिंजे ॿाहिरों डिघी हूंदी अॻ में उहे ॿई मिलाईंदासीं, ठीकु आहे। हाणे असां सिखी वियासीं त यूनियन हिकिड़ो यूनियन जो पोइ हिन में जेको आहे सो इंटरसेक्शन जो एग्ज़ाम्पल ॾिठो हुते टिनि वारो, ठीकु आहे, जंहिंमें छा चयल हुयो इंटरसेक्शन चयल हुई टिनि जी, पर पहिरियां ॿ मिलियल हुया। ॿिए में वरी असां यूनियन बि खणी आयासीं ऐं पोयां ॿ जेके आहिनि सो उहे पाण में मिलाए करे ॾिठासीं, ठीकु आहे। अच्छा हाणे ॾिसो ॿियो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिठो था जंहिंमें यूनियन ऐं इंटरसेक्शन मिक्स हूंदी। ॾिसो कीअं हूंदो, मिसाल A इंटरसेक्शन B यूनियन C हूंदो। ॾिसो ॾिंगी मिसाल हिन जे ॿाहिरों ॾिनल आहे। हाणे चवंदा ॾिंगी ॾिनल आहे त हिन जो मतिलबु अॻ में A ऐं B जी करायो इंटरसेक्शन, ठीकु आहे। पोइ वरी जेको जवाबु अचे उनजी C सां छा कराईंदो यूनियन। ॾिसो हिते इंटरसेक्शन आहे, हेॾे वरी यूनियन आहिनि, टे सेट हूअं हिकु जहिड़ो फंक्शन हुई, या ॿिन्हिनि में यूनियन हुई या ॿिन्हिनि में इंटरसेक्शन। हाणे ॾिसो जीअं चयल आहे एज़ इट इज़ कंदासीं, ईअं सम्झो त हाणे हे सॼो तव्हांजो दर्जो ई न आहे, हली सिर्फ़ु तव्हांजो दर्जो हे आहे A इंटरसेक्शन B। हाणे हे का वॾी ॻाल्हि आहे, सेट असां जेको आहे सो साॻा ई खणूं था जेके असांखे ॾिनल हुया उहो हेॾे मथे, ठीकु आहे। हाणे A जो सेट छा हुयो, A जो सेट हुयो AEIO ऐं U, ठीकु आहे। हाणे विच में इंटरसेक्शन जी निशानी ॾेई हाणे कहिड़ो सेट रखंदासीं B वारो ABCDE, ABCD ऐं E। हाणे इन्हनि जी करणी आहे इंटरसेक्शन। इंटरसेक्शन जो मतिलबु छा हूंदो आहे, जोड़ियूं ठाहिण। ॾिसो A जी जोड़ी ठहंदी, उनखां पोइ ॿी कहिड़ी E जी जोड़ी ठहंदी, कोई बि ॿियो मेंबर साॻियो न आहे, हिन जो मतिलबु आहे A ऐं E जी जोड़ी ठही वई। हाणे ॾिसो ओ हिन जो जवाबु त अची वियो, A इंटरसेक्शन B जो जवाबु अची वियो। हाणे जेको इहो जवाबु आयो आहे चए थो इनखे यूनियन करायो कंहिंसां C सां, त असां हिते यूनियन ॾेई हिते कहिड़ा मेंबर लिखंदासीं C जा मेंबर लिखंदासीं। ॻाल्हि सम्झ में अचे थी। हे A इंटरसेक्शन B जो जवाबु आहे, A इंटरसेक्शन B सॼो मिली करे हे अची वियो। हाणे वरी C सां यूनियन, हाणे C जा मेंबर भरींदासीं, कहिड़ा आहिनि मथे तव्हां ॾिसी सघो था पिया ABEO ऐं O। हाणे हिननि खे जॾहिं मिलाईंदासीं, ॾिसो यूनियन कराइणी आहे, तरतीब ॾियणी आहे, हिन जो मतिलबु आहे ABE ऐं O साॻा अची वेंदा। AE हेॾे हुयो छो B ऐं ओॾो वारो वाधारो अची वियुसि, ABEO हे असांजो छा थी वियो जवाबु थी वियो, ठीकु आहे। आई होप तव्हांखे टिनि सेटनि जी यूनियन इंटरसेक्शन या वरी टिनि जी हिकु महिल मिक्स में, जी हाणे मां सम्झायमि इंटरसेक्शन ऐं यूनियन मिक्स में मिलियल हूंदी। हाणे मां तव्हांखे दर्जा ॾियां थो, ठीकु आहे। हाणे हिन में छा हुयो, A इंटरसेक्शन B हुयो न, हाणे मां रखंदुमि A यूनियन B, मिसाल A यूनियन रखां थो पियो, हेॾो B इंटरसेक्शन C रखां थो पियो, यानी अॻ में B ऐं C जी इंटरसेक्शन कराए जेको जवाबु ईंदो उनखे A सां छा कराईंदो यूनियन कराईंदो। सेट तव्हांखे मां हे ॾियां थो, हे तव्हांजो क्लास वर्क अथव, इहो हाणे ई करे ॾेखारियो। A जा मेंबर आहिनि अलाह तव्हांखे लिखी ॾिए 0 2 3 4 6 9, ठीकु आहे।
ऐं बी जा मेंबर आहिनि 2 4 5 6 8 ऐं वरी सी जा मेंबर आहिनि 0 2 4 6 9। ठीकु आहे। हाणे हिन में तव्हांखे छा ॻोल्हणो आहे, ए यूनियन, ठीकु आहे, ए बी इंटरसेक्शन सी। हाणे ॾिसो ॾिंगी आहिनि 3 सेट, पर ॾिंगी पोयनि ॿिनि जी आहे, त इन जो मतिलबु आहे पहिरियों बी ऐं सी जी पाण में छा कराईंदो, इंटरसेक्शन चयल आहे त इंटरसेक्शन कराईंदो। जेको इन्हनि ॿिन्हिनि में मिली करे हिकिड़ो नओं सेट ठही वेंदो, उनजी वरी ए सां छा कराईंदो, यूनियन कंदो। इहो करे ॾेखारियो, शाबाश। हिकु इहो कयो इन्हनि सेटनि ते, वरी हे बि कयो, ए इंटरसेक्शन बी यूनियन सी। हाणे हिन में वरी पहिरियों तव्हां हे करे वञो, ठीकु आहे, हे अलॻि जवाबु दर्जो अथव ऐं हे बिल्कुलु अलॻि दर्जो आहे। पोइ वरी छा कंदो, ए ऐं बी खे चयल आहे, ॾिसो जंहिंजो चयल आहे उनजो सिंपल कंदो, पहिरियों ए ऐं बी जी इंटरसेक्शन करे जेको जवाबु ईंदो सी सां उनजी छा कराईंदो, यूनियन कराईंदो।